नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ाबी लाइ 30 JIT जोड़ण जो फ़ैसिलो। सिंध पुलिस जो प्रिया कुमारी जी बाज़ाबी लाइ का बि क़तई डेडलाइन ॾियण खां इनकार। DIG लाड़काणो नासिर आफ्ताब तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ाबी बाबति जांच दुरुस्त रुख में न थियण जो एतराफ़। कराची अक़लियती मामलनि बाबति पार्लिमानी कमेटी जो इजलास। नई JIT जोड़ण ऐं IG सिंध जावेद आलम मोढे खे तलब करण जो फ़ैसिलो। पुलिस प्रिया कुमारी जी बाज़ाबी लाइ कम करे रही आहे। क़तई डेडलाइन नथी ॾेई सघिजे। प्रिया कुमारी ऐं फज़ीला सरकी जी बाज़ाबी बाबति कार्रवाई न थियण जो तासुर दुरुस्त नाहे। प्रिया कुमारी जी बाज़ाबी बाबति ग़लति रुख में कयो थियो आहे। कार्रवाई दौरान केतिराई ॾोहारी मारिजी विया ऐं केतिराई गिरफ़्तार थिया आहिनि। मारिजी वियल ऐं गिरफ़्तार ॾोहारियुनि जो प्रिया कुमारी सां तालुक़ साबित न थियो आहे। सिंध सरकार ऐं पुलिस प्रिया कुमारी जी बाज़ाबी लाइ संजीदा आहिनि। DIG नासिर आफ्ताब। प्रिया कुमारी जी बाज़ाबी सिंध सरकार जी पहिरीं तरजीह आहे। जेसीं ताईं नींगरी बाज़ाब न थींदी हुकूमत सुख सां न वेहंदी। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ज़ालिम ऑफिसरनि मंदिर ऐं शमशान घाट पर विकिरो करे छॾिया आहिनि। उम्मीद आहे त बासरनि जी ॻिची में हथ पवंदा ऐं प्रिया कुमारी जल्द मर्जी हंज में हूंदी। हलड़े वाड़िया चवण वारो दौर नाहे। पंहिंजा हक़ हासिल करे दम पटींदासीं। इस्लामाबाद में पुलिस ऑफिसर चवंदा रहिया त प्रिया कुमारी जल्द बाज़ाब थी वेंदी। प्रिया कुमारी जी बाज़ाबी बाबति 3 JIT बि ठाही वेंदी। ॿिया इदारा बि शामिल हूंदा। IG तरफ़ां प्रिया कुमारी केस खे मोल करार ॾियण ते अफ़सोस आहे। प्रिया कुमारी कहिड़े बासर वटि क़ैद आहे। सिंध जे बार खे ख़बर आहे। दिनेश कुमार प्रिया कुमारी बाज़ाब न थियण ते असां सभु शर्मसार आहियूं। पहुंचूमल प्रिया कुमारी जंहिं बासर वटि क़ैद आहे DIG खे तंहिं बाबति शक आहे। रमेश लाल प्रिया कुमारी जेकॾहिं क़तल थी वई आहे त असांखे आगाह कयो वञे। श्याम सुंदर आडवाणी। बबड़ो बाईपास ते नींगरी प्रिया कुमारी ऐं ॿिनि ॿारनि जी बाज़ाबी लाइ धरणो 8 ॾींहं में दाख़िल। अॻवाणियुनि जो चवणु आहे त नींगरी प्रिया कुमारी समेत ॿिनि ॿारनि जी बाज़ाबी लाइ के बि संजीदा कोशिशूं न कई वई आहिनि। ॿारनि जी बाज़ाबी ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। आलमी बैंक पाकिस्तान खां NFC जी नए सिरे जोड़जक जो मुतालबो करे छॾियो। वज़ीलनि जी विर्छ आबादी बदिरां कारकर्दगी जी बुनियाद तइ करण जी तजवीज़। आलमी बैंक जो चवणु आहे त 18 तरमीम बावजूद सूबनि खे मुंतक़िल कयल शोबनि में वफ़ाक़ तरफ़ां ख़र्च करण सां वसीला ज़ाया थी रहिया आहिनि। NFC में वसीलनि जी कारकर्दगी जी बुनियाद ते विर्छ जी ज़रूरत आहे। ख़िदमतनि सिहत ऐं तालीम में बहितर कारकर्दगी ॾेखारींदड़ सूबनि खे वधीक रक़म मिलणु घुरिजे। मौजूदा NFC फ्रेमवर्क वफ़ाक़ी ख़र्चनि जे ज़िमेवारनि में घटिताई खां सवाइ वफ़ाक़ी वसीला घटि कया आहिनि। अमरीका ईरान विच में ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखण ते इतफ़ाक़। पाकिस्तानी क़तर जे टियाकड़ियुनि जो अमरीकी ऐं ईरानी वफ़दनि सां दोहा में अलॻि अलॻि मुलाक़ातूं। ईरान खे हरमुज़ ते टूल टैक्स फी बदिरां वॾे इक़्तिसादी आच। तेहरान पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइम। अमरीका हरमुज़ में नए इंतज़ाम लाइ नाच मुल्कनि जी मंज़ूरी लाज़मी करार ॾेई छॾी। परॾेही ऑफिस जे तर्जुमान ताहिर इंद्राबी जो चवणु आहे त ईरानी सुप्रीम लीडर जे आख़िरी रस्मनि खां पोइ ॻाल्हियुनि जी नई तारीख़ तइ कई वेंदी। क़तरी परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त अमरीका ईरान विच में ॻाल्हियुनि दौरान अॻिभराई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु खां ईरान ऐं तुर्किया जो दौरो कंदो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान ताहिर इंद्राबी जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी आख़िरी रस्मनि में शिरकत कंदो। पाकिस्तान क़तर सां गॾिजी टियाकड़ वारो किरदारु जारी रखंदो। पाकिस्तान सिंध तास मुआहिदे में हिक तरफ़े तब्दीली खे रद्द कयो आहे। पाकिस्तानी भारत विच में असल मसइलो दहशतगर्दी वारो नाहे। पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी में अफ़गान धरती संभालती आहे। पंहिंजे शहरनि जी सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सऊदी परॾेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान सां टेलीफोनिक राब्तो। ख़िते जी सूरत हाल ऐं दोहा में थियल ॻाल्हियुनि जे दौर ते ख़यालनि जी ॾे वठि।
परडेही तर्जुमान मौजूद ॿिन्ही अखबारनि ॻाल्हियुनि में थियल अॻिभराई ते इत्मीनान जो इज़हार कयो। संदन चवण आहे त उमीद त ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस याहिया आफरीदी जो चवण आहे त इंसाफ के निज़ाम में बेहतरी रुगो फैसलन न पर मज़बूत अमल करण सां ईंदी। अदलिया में एहतसाब खे यकीनी बणाए पियो वञे। जेलनि में सिहत ऐं साफ़ पाणी की फराहमी की सहूलत अणितर आहे। इंसाफ के निज़ाम में कैदियुनि जे हक़नि खे तहफ़ुज़ हासिल आहे। जेलनि जी हालत सुधारण जा ज़िम्मेवार आइनी तौर सूबा आहिनि। रोलड़े जो शिकार केसनि खे उकलाइण में तमामु घणी अॻिभराई थी आहे। कानून की हुक्मरानी से माण्हुनि जो अदलिया ते एतमाद कायम रहंदो आहे। कानून के अहमियत न ॾींदड़ मुल्क तरक्की में पोइते रहिजी वेंदा आहिनि। वक़्तु आहे त इंसाफ लाइ अदलिया समेत हर सतह ते कम करण जी ज़रूरत आहे। वॾे अघ में कैदी केस जी ॿुधणी जे इंतज़ार में आहिनि। मक़सद वधीक जेलनि जी ॾावत न पर कैदियुनि जी बहाली हुअणु घुरिजे। सिंध सरकार कैदियुनि खे जेलनि में हुनरी सिख्या ॾेई रही आहे। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह। इस्लामाबाद इंतजामिया तरफां जीडी अगवा सफ़दर ऐं नाहिद अब्बासी जो घर गैर कानूनी करार फौरी तौर खाली करण जो हुक्म। सीडी इंतजामिया तरफां घर ड्राहिण लाइ पुलिस ऐं गरीब मशीनरी तलब। अदालती स्टे ऑर्डर बावजूद इंतजामिया घर सील करण जो नोटिस लगाए छॾियो। सफ़दर अब्बासी जो चवण आहे त सीडी इंतजामिया जी कार्रवाई गैर कानूनी आहे। अदालती स्टे ऑर्डर बावजूद कार्रवाई जो जवाब ॿुधाइण खां इनकार कयो वियो आहे। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे की बरसातनि तबाही मचाए छॾी। 14 ॼणा फौत। सवात जे सैफुल मलूक ढंढ में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी पियल हिक ई कुटुंब जे 6 सियाहुनि जा लाश। हिक औरत अञा ताईं गुम। अटक में घर की भित ऐं छित किरण सबबि 2 भाइरनि समेत 3 ॼणा फौत। विॼ किरण सबबि 2 ॿारड़ा फौत, 4 ज़ख़्मी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु खां बरसात जी अॻ थी। नईम ख़र्जे लाॾाणे सबबि ख़ाली सीट ते नंढी चूंड 16 अगस्त ते कराइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन PSPF 5 ख़ैरपुर ते चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो। नए कोट मां अगवा थियल वापारी ऐं ज़मींदार हरीश कुमार मानवाणी बाज़ियाब। पुलिस सरवण मेंगवाड़ जे घर ते छापो हणी हरीश कुमार मानवाणी के बाज़ाब कराए थाणे ते मुंतकिल कयो। शहदादपुर मां मुबीना तौर अगवा खां पोइ कोटड़ी मां बाज़ियाब थियल गौरी कुमारी अदालत में बयान कलम बंद थियण खां पोइ फारसन हवाले। संदसि चवण आहे त खेसि कंहिं बि अख़बार न कयो आहे। हू घरां कावड़जी निकिती। पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ हाफ़िज़ सॼण महेसर में मुबीना कारी इल्ज़ाम हेठि मुड़ुस सां ज़ाल क़तल। जवाबदार अला बख्श उर्फ सिराज महेसर साबरा महेसर के क़तल करे छॾियो। सूबाई गुरु वज़ीर ज़ियाल अंजार वाक़े जो नोटिस वरितो। SSP खां रिपोर्ट तलब। दोदापुर जे ॻोठ हुसैन बख्श हाजीजो में मुड़ुस सां ज़ाल बेदर्दीअ सां क़तल। जवाबदार ज़ाहिद हुसैन पंहिंजी घरवारी हुमेरा के बंदूक जा फायर करे क़तल कयो। DIG लाड़काणी वाक़े जो नोटिस वरितो। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। गढ़ी हसन भरिसां ब्रोही ऐं कवरार बिरादरी जी बिंदरियुनि में तकरार जो निबेरो। 74 लाख रुपया ॾंड मुक़रर। मुबारकपुर में काहिं तोहमत मड़ी नारीअ खे क़तल करण वारे वाक़े जो राजूनी निबेरो। 24 लाख रुपया ॾंड। ॿिन्ही तकरारनि जो निबेरो ज़ुल्फ़िकार सर्की जी सरपंची हेठि थियो। ऐं वेस्ट इंडीज़ ऐं इंग्लैंड जे दौरे लाइ क़ौमी क्रिकेट टीम जा स्क्वाड तयारु। शान मसूद खे कप्तान बरक़रार रखण जो फ़ैसिलो। इमामुल हक आसान अवेस अब्दुल्ला फज़ल ऐं अवेस ज़फ़रुल्ला स्क्वाड में शामिल हूंदा। बाबर आज़म सलमान अली आगा साजिद खान मोहम्मद अब्बास ऐं खुरम शहज़ाद स्क्वाड जो हिसो। उबैद शाह ऐं अली उस्मान के पहिरियों भेरो स्क्वाड में शामिल करण जो इम्कान।
फास्ट बॉलर मोहम्मद अली ऐं आमिर जमाल खे स्क्वाड में शामिल करण जो फ़ैसिलो।